आगा कई पिया के सिंध टीवी नेटवर्क के चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर तरफा अगूणे एमएनए बाबल खान चक्राणी के लाडाणे ते संदस पुटन से ताज़ियत कई आहे कि सिंध टीवी नेटवर्क चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर जैकबाबाद पहुंची अगूणे एमएनए मीर बाबल खान चक्राणी के लाडाणे ते संदस पुटन एमएनए मीर एजाज खान चक्राणी और खालिद खान चक्राणी से ताज़ियत कई आहे। सिंध टीवी नेटवर्क के चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर चक्राणी हाउस पहुंची दुख जो इजहार किया। उन मौके ते सिंध टीवी नेटवर्क के चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर चोत मीर बाबल खान चक्राणी संदस पुराणो दोस्त हो, संदस विछोड़े थे दुख पहुतो आहे। सिंध टीवी नेटवर्क के चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर तरफा अगूणे एमएनए बाबल खान चक्राणी के लाडाणी ते संदस पुटन से ताज़ियत कई आहे। जैकबाबाद में तफसील मालकुंदासी सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर ज़ैन सरकी का। जी ज़ैन। नाज़रीन ज़ैन से राब्तो मुनक़ता थी वियो आहे। अवांखे ख़बर ॾियूं पिया सिंध टीवी नेटवर्क के चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर तरफा अगूणे एमएनए बाबल खान चक्राणी के लाडाणे ते संदस पुटन से ताज़ियत कई आहे। सिंध टीवी नेटवर्क चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर जैकबाबाद पहुंची अगूणे एमएनए मीर बाबल खान चक्राणी के लाडाणे ते संदस पुटन एमएनए मीर एजाज खान चक्राणी और खालिद खान चक्राणी से ताज़ियत कई आहे। राब्तो बाल थियो आहे ज़ैन सरकी सां। जी ज़ैन। जी ज़ैन आगा कजो। जी बिल्कुल जैकबाबाद में सिंध टीवी के चेयरमैन डॉक्टर अब्दुल करीम राजपर जो चक्राणी हाउस पहुंची करे अगूणे एमएनए मीर बाबल हुसैन चक्राणी की वफ़ात के बाद संदसि पुटन एमएनए मीर एजाज खान चक्राणी खालिद हुसैन चक्राणी और आज़ाद खान चक्राणी से ताज़ियत कई उते उन्हें दुआ घुरी वही मक़सद लाइ दुआ घुरी वही। उन मौके ते सिंध टीवी के चेयरमैन चयो त बाबल खान चक्राणी बेहतरीन माण्हू हुन सां मुंहिंजी पुराणी दोस्ती हुई, दोस्तनि जो यारनि जो यार हुयो। हुन हमेशह दोस्ती खे अविलत ॾिनी, हुन ग़रीब माण्हू खे अविलत ॾिनी, हुन ग़रीब माण्हू जी ख़िदमत कई। हुन चयो त मुंहिंजा पुराणा वास्ता तालुकात हुया, जिते बि कराची ईंदो त मूंसां रिझी वेंदो, मूंसां मुलाक़ात कंदो ऐं मूंसां पंहिंजी दिलि जूं ॻाल्हियूं कंदो हुयो। ऐं हुनजे विच में वञण खां पोइ हुनखे 30 सदमो रसियो आहे। हुन चयो त अलाह पाक जेको कोयतनि खे जेको आहे मक़सद ॾे ऐं सब्र ॾे ऐं जेको हुनजी मक़सद फरमाए ऐं जेको आहे डॉक्टर साहिब हुनजी ताज़ियत करण बाद ऐं जेको आहे जेको आहे दिलि दुई कई हुनजी ऐं हुनखे पंहिंजो दिलासो ॾिनो सब्र कयो। जी मेहरबानी जी ज़ैन आगा करण लाइ।